जय झूलेलाल दोस्तो। अॼु असां ठाहींदासीं कुल्हड़ पिज़्ज़ा। इहो ॿारनि खे जाम वणंदो आहे कि बाज़ार में चीज़ी मिलंदो आहे, त साॻियो ई टेक्सचर घर में असां कीअं ठाहियूं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदसि। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो और पसंदि अचेव त लाइक ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। त सभिनी खां पहिरियों खणंदासीं ब्रेड और हुनजे पासनि खे असां कटे वठंदासीं। ब्रेड अगरि नरम हुजे त पासनि जो इस्तेमालु गॾु करे छॾींदासीं। इन तरह पासा कटण खां पोइ ब्रेड जे पीसिस खे असां नंढनि टुकरनि में कट कंदासीं। नंढा चौरस ठाहिणा आहिनि यानी स्क्वायर। पहिरियों दफ़ो कुल्हड़ पिज़्ज़ा जी रेसिपी सिंधीअ में कमेंट करे ॿुधाइजो कीअं लॻो। ॾिसो ब्रेड खे हाणे मां नंढनि टुकरनि में कट कयो आहे। हाणे हिकु बाउल खणंदमि, उन में विझंदमि कैप्सिकम यानी शिमला मिर्च, बसर लॻभॻि 3 चमचा खयों आहे इहो। इन खां पोइ इन में विझंदासीं असां बॉइल कॉर्न यानी मकई। तव्हां चाहियो त हिते मशरूम जो बेबी कॉर्न जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। त 3 चमचा मां हिते बॉइल कॉर्न विधो आहे। इन मां 2 कुल्हड़ ठही सघंदा आहिनि। इन में विझंदासीं पिज़्ज़ा सॉस 1 चमचो ऐं 3 चमचा हिते मेयोनीज़ सॉस विझंदासीं। चिली फ्लेक्स लॻभॻि 1 चमचो यानी 1/4 स्पून और 1/2 चमचो हिते विझंदासीं असां ऑरिगेनो या मिक्स्ड हर्ब्स जो इस्तेमालु कंदो त उन सां वधीक टेस्ट ईंदी। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ जेके असां ब्रेड जा पीसिस कटे रखिया हुआसीं उहे ब्रेड जा पीसिस इन में विझणा आहिनि। ब्रेड जा पीसिस विझी करे इन खे बिल्कुलु हल्के हथ सां घुमाईंदासीं जीअं ब्रेड जेका चूरो न थिए और इन ते हिकु लेयर अची वञे। त बिल्कुलु हल्के हथ सां इन खे मिक्स करिणो आहे। ॾिसो हे चङी तरह मिक्स थी वियो आहे, त इन खे असां साइड करे रखंदासीं। हाणे असांखे इन्हनि शयुनि जा लेयर्स ठाहिणा आहिनि। त असां हिते कुल्हड़ खणंदासीं। तव्हां चाहियो त अगरि कुल्हड़ कान्हे तव्हां वटि त हुनजी जॻह ते तव्हां मग्स जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। त हिकु लेयर हिते मां ब्रेड जे मसाले जो विधो। इन खां पोइ विझंदासीं मोज़रेला चीज़ जी क्वांटिटी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। इन खां पोइ प्रोसेस चीज़ नॉर्मल चीज़ जेका यूज़ कंदा आहियूं। नॉर्मल चीज़ विझण खां पोइ वरी हिकु लेयर असां ब्रेड जे मसाले जो विझंदासीं जेको असां ठाहे रखियो आहे। ईअं लेयर्स ठाहिणा आहिनि। अगरि कुल्हड़ वॾो आहे त लेयर्स वधाईंदे वञिणो आहे। त पहिरियों ब्रेड जे मसाले जो लेयर, उन खां पोइ मोज़रेला चीज़, प्रोसेस चीज़, वरी वापसि ब्रेड जो मसालो मिक्स कयल। चङी तरह भरण खां पोइ इन जे मथां वापसि असां विझंदासीं चीज़। त पहिरियों मां हिते प्रोसेस चीज़ विझी रही आहियां। पोइ मथे लेयर में असां हिन में मोज़रेला चीज़ विझंदासीं। त बिल्कुलु जीअं बाज़ारी चीज़ हूंदी आहे स्टिकी तीअं सेम असांजो पिज़्ज़ा ठहंदो। इन जे मथां मोज़रेला चीज़ विझंदासीं लॻभॻि 1 चमचो। इन खे पोइ बेक करिणो आहे या माइक्रोवेव कयो, ॿई ऑप्शन्स आहिनि। अगरि माइक्रोवेव कंदासीं त 90 सेकेंडनि लाइ 30 सेकेंडनि जी इंटरवल ते, और अगरि तव्हांखे बेक करिणो आहे त 180 डिग्री ते 10 मिनट्स लाइ। ॾिसो चीज़ विझण खां पोइ इन जे मथां विझंदासीं चिली फ्लेक्स और हुन जे मथां विझंदासीं मिक्स्ड हर्ब्स और इन खे असां कंदासीं माइक्रोवेव 90 सेकेंडनि लाइ 30 सेकेंडनि जी इंटरवल ते। त हे ॾिसो असांजा कुल्हड़ पिज़्ज़ा तयारु थी विया आहिनि। बिल्कुलु चीज़ी बिल्कुलु मेल्टेड चीज़ आहे। जीअं बाज़ार में चीज़ टिकी हूंदी आहे सेम उन वांगुरु। बिल्कुलु आसान सी रेसिपी, इजीली तव्हां इहो घर में ठाहे सघंदो और ॿार बि ॾाढो ख़ुशि थींदा।
त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त इहा रेसिपी तव्हांखे सिंधीअ में कीअं लॻी और अहिड़ी कहिड़ी रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु दॿाइजो। जय झूलेलाल।